हिंगोजा अगुणे डिस्ट्रिक्ट अटारनी अब्दुल सत्तार भंभरो ऐं अगुणे DEO सेकेंडरी तालीम खैरपुर अब्दुल समी भंभरो जे माने में कश्मीर यकजहती के हवाले से हिकु इंतहाई शानदार पुरवकार तकरीब मुनक़द कई वई। डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर इमदाद सोलंकी, सरफराज सोलंकी, आसिफ सोलंकी जी गॾियल सहकार सां मुनक़द कयल तकरीब में सुगड़ कॉन्फ्रेंस ऐं महफ़िल मौसीक़ी पिणु थी गुज़री। तकरीब में अगुणो फूड कंट्रोलर अब्दुल मजीद भंभरो, फिशरीज़ डायरेक्टर लाड़कणो अरबाब अली सोलंकी, एक्सियन रानीपुर मंसूर अहमद भंभरो ऐं इलाइक़े जे अदीबनि, शाइरनि, सुगड़नि, समाजी शख़्सियतुनि, इल्म दोस्त माण्हुनि ऐं शरीहनि वॾे अंग में शिरकत कई। अदीबनि ऐं शाइरनि पंहिंजे मख़सूस अदबी अंदाज़ में अब्दुल सत्तार भंभरो, अब्दुल समी भंभरो जी ख़िदमतुनि, इल्मी क़ाबिलियत, ईमानदारी ऐं समाज लाइ कयल किरदार खे साराहींदे संदन माल में लिखियल बेत, नज़म ऐं शाइरी पेश कई। जॾहिं त कचहरी दौरान सुगड़नि लोक अदब ऐं रिवायती ऐं सक़ाफ़ती विरसे बाबति पंहिंजा वीचार वंडिया। इन खां सवाइ महफ़िल मौसीक़ी पिणु थी गुज़री, जंहिं में फ़नकारनि पंहिंजा आसुर विखेरे वाह वाह कराए छॾी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।